सुनो शहीद खानन शाह बुखारी सरदार जे रोज़े में महबूब जी लख सलवात थिया। साईं हाफिज़ कमरदीन साईं जे बाबा साईं मोहम्मद मुश्क साईं वारन जी अॼोकी ग़ुलामी ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। या अल्लाह इमाम हुसैन जो वास्तो थिए ऐं शहीद खानन शाह बुखारी जो वास्तो थिए। मोहम्मद मुश्क तों जेके भी मुश्किलातूं आहिनि उहे लतों मुश्किलातूं सभु दूर फरमा। ओ मौला हिननि जा ॾुख लाह, हिननि जा दर्द दूर कर, तकलीफ़ूं मुश्किलातूं मुसीबतूं हिननि तो दूर फरमा। जेके भी मोहम्मद मुश्क साईं जे साईं कमरदीन साहब जे दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मुंहिंजा रब शहीद खानन शाह बुखारी जो वास्तो थिए। अॼु जेके भी हिन दुआ में हथ खयूं बीठाऊं ऐं अली असगर मासूम जो वास्तो थिए। इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए। मोहम्मद मुश्क साईं जा ऐं असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। साईं गुलज़ार अली फुलपोटो साहब जा बेड़ा पार फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। इन हिम्मत अली साईं खे इन जे बचड़नि खे सदा आबाद फरमा। असां जेके भी दुआ जा हथ खयूं बीठाऊं खानन शाह जे दर रोज़े में अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। ओ सोना सखी खानन शाह बुखारी असां तुंहिंजे दर सवाली, तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी। चादर ज़ैनब जे सदके सभिनी जो बेड़ो तार। ओ मुंहिंजा रब करीम कायनात जे हर वलीअ जो वास्तो थी। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फ़िरके वारियत खां बचा। हे वली ऐं क़ुरान खे मञण वारा आहिनि। वलनि जियां क़ुरान फ़िरके खां मना कई आहे तीअं हर वली फ़िरके वारियत खां मना कई आहे। बाक़ी जन दीन खे बिज़नेस धंधो बणायो। उन्हनि महबूब जी उम्मत में नफ़रतूं झेड़ा फैलाया। ओ मौला हिन वली सगोरनि जे बोल खे क़यामत ताईं बाला फरमा। हर मोमिन जे घर में लख सलवात थे या दुआ कबूल फरमा। हर सुन्नी जे घर, हर शिया जे घर, हर वली जे दरगाहन ते लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। शहीद खानन शाह जी शहादत जो वास्तो थिए ऐं चादर ज़ैनब जो वास्तो थिए। हिन ई साल में 2 महीननि में ही मुंहिंजी मदद कर त ठटे में अब्दुल्ला शाह असाबी जे रोज़े ते सलवात जो जलसो रखां जंहिंमें किरोड़ सलवात जो बारगाह रिसालत में पेश कयां। या दुआ मुंहिंजी अॼु कबूल फरमा। सॼे पाकिस्तान में, सऊदीअ में, ईरान में, इराक़ में, शाम में घर घर में लख सलवातूं थियनि। ओ रब या मुंहिंजी दुआ कबूल फरमा। साईं नारे जो साहब खे जंहिं जंहिं दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। क़िबला साईं दीदार अहमद सियाल के, मोहम्मद बिलावल साईं के मौला हिननि जी पौरत अथई। इमाम हुसैन जो वास्तो थी हिननि जा क़यामत ताईं हिननि जा बेड़ा पार फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे